आबाद ऐं सरशाद रखे, उन्हनि में फ्यूज़ो बरक़ात जी बारिश फरमाए। जलसो आहे अज़मत क़ुरान जे सिलसिले में, पर जेके ॾींहं हली रहिया आहिनि, जेका सीज़न आहे सा हज जी आहे ऐं सैयदना इब्राहिम अलैहिस्सलाम जे ज़िक्र जी आहे। मूं फ़क़ीर खे के इशारो बि चयो त हिननि ॾींहंनि में हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जो ज़िक्र कजे। अवां जे ख़िदमत में मूं चंद कलमा पढ़िया। सब खां पहिरीं पहिरीं हज़रत सैयदना इब्राहिम अलैहिस्सलाम जे मुतालिक़ थोरी मालूमात तव्हां जी ख़िदमत में अर्ज़ कंदुसि। उन खां पोइ थोरी मालूमात अल्लाह जे घर यानी बैतुल्लाह शरीफ जे मुतालिक़, पोइ ॿ ॻाल्हियूं अल्लाह जे पाक कलाम जे मुतालिक़, पर रवानगी सां ऐं थोरे टाइम में इंशा अल्लाह ताला कोशिश कंदुसि त अवां जी ख़िदमत में इहे ॻाल्हियूं पहुचाए सघां। तव्हां वॾे आवाज़ शौक़ मोहब्बत सां हिकु दफ़ो मुंहिंजे महबूब जी दरबार में सलात सगोरी जो नज़रानो मोकिलियो। मुझे ख्याल में हाने थका हो, सलात अहिड़ी पढ़ी ॾेखारियो आस पास खां को गुज़रे त ख़बर पवेसि त मदीने वारे साईं जा आशिक गॾु थिया। बुलंद आवाज़ सां अल्लाहुम्मा सल्ली व सल्लिम व बारिक अला सय्यदना व मौलाना व शफीअना मुहम्मद व आलिहि व अस्हाबिहि अजमईन। अल्लाह ताला जी ज़ात बरकात पंहिंजे पाक कलाम में इरशाद फरमायो, वज़कुर फिल किताब इब्राहीम इन्नहू कान सिद्दीक़न नबिय्या। वज़कुर फिल किताब इब्राहीम, ऐ मुझा महबूब याद कर किताब में इब्राहीम खे, जेके असां सच्चो नबी बनाए दुनिया में मोकिलियो। बी माना है त ज़िक्र कयो किताब में इब्राहीम खे, जेके असां सादिक सच्चो नबी बनाए मोकिलियो। ब माना मूं अवां जी ख़िदमत में अर्ज़ कयूं। हिकिड़ी माना त ऐ मुंहिंजा महबूब याद कर इब्राहीम अलैहिस्सलाम खे। जॾहिं इहा माना थींदी त इशारो हिन ॻाल्हि जे तरफ़ अल्लाह जो आहे त सुणो, तव्हां हर नबीअ सां गॾु हुया, इब्राहीम अलैहिस्सलाम सां बि गॾु हुआ। अवां खे यादि आहे न इब्राहीम अलैहिस्सलाम जो ज़िक्र। अल्लाह पंहिंजे महबूब खे उहो ज़िक्र यादि पियो ॾियारे। ऐं जेकॾहिं हीअ माना कंदो त ज़िक्र कयो किताब में इब्राहीम खे, त इहो हुकुम असां तव्हां जे लाइ आहे त ऐ मुंहिंजा प्यारा मानो, मुझे प्यारे इब्राहीम अलैहिस्सलाम खे यादि कयो, उन जो ज़िक्र कयो, माण्हुनि खे ज़िक्र करे ॿुधायो। छाजे लाइ त मुझे सुहिणे इब्राहीम अलैहिस्सलाम जे पुठ मजां 7,500 नबी आया। ऐं नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो जद्दे अमजदा वॾो ॾाॾो आहे। मुझे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, असां दुनिया में जो आया हूं त असांखे इब्राहीम अलैहिस्सलाम जूं दुआऊं खणी आयूं आहिनि। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे हजरत इब्राहीम अलैहिस्सलाम सां मोहब्बत ऐं हजरत इब्राहीम अलैहिस्सलाम खे मुझे सोने महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम सां मोहब्बत। हजरत नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो साहिबजादो हजरत सैयदना इब्राहीम रज़ी अल्लाह ताला अन्हु जॾहिं विसाल फरमाए विया त संदन अम्मा जी जल असां मोमिननि जी मां
हजरत बीबी मारिया रज़ी अल्लाह ताला ना रोंदी रही। अल्लाह जा महबूब घर में आया, फरमायूं मारिया इब्राहिम जे ला रो न, मां तोखे ॾेखारियां त जन्नत जे अंदर मुंहिंजो नंढड़ो इब्राहिम हजरत इब्राहिम खलीलुल्लाह जी हंज में खेॾी रहियो आहे। महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम जे बचन सां हजरत इब्राहिम खे एतिरी मोहब्बत आहे त महबूब सां केतिरे क़दर मोहब्बत हूंदी। पोइ वरी मुंहिंजे सुहिणे महबूब जी इब्राहिम सां मोहब्बत। मेराज वारी रात जॾहिं सिदरतुल मुंतहा ते अल्लाह जा महबूब पहुता त जिब्राईल अलैहिस्सलाम रुकजी वियो। अल्लाह जे महबूब फरमायो चुंदर दोस्ते मुखलसम याफती इनानम ज सहबत चरा ताफते। जिब्राईल जॾहिं दोस्त खे सचो पाइबो आहे त तोड़ निभाइबो आहे। अॻिते हल अर्ज़ की या रसूल अल्लाह मुंहिंजे सफ़र जी इंतहा थी वई, मुंहिंजे मक़ाम जी इंतहा थी वई। सिदरतुल मुंतहा खां अॻिते हेठि वारो को बि अॻिते कोन वियो आहे ऐं मथां रहण वारो कॾहिं हेठि कोन आयो आहे। मुंहिंजी इंतहा थी वई, मां हाणे हितां खां अॻिते नथो हली सघां। हिकिड़ो पर मथे उॾामंदसि, मुंहिंजा 650 पर रहमती सड़ी वेंदा। अल्लाह जे महबूब करीम फरमायो ऐ जिब्राईल हिकिड़ी ॻाल्हि यादि कर, जॾहिं मुंहिंजे वॾे ॾाॾे इब्राहिम अलैहिस्सलाम खे काफ़िरनि आराह में उछलायो हो त तो बार बार चयो इब्राहिम तुंहिंजी का हाजत हुजे त ॿुधा, मां उते थो वञी सघां जिते को बि नथो वञी सघे। ऐ जिब्राईल अॼु कन खोले तूं बि ॿुध, मां पंहिंजे ॾाॾे जो तोखां बदिलो वठां थो। ऐ जिब्राईल अॼु तुंहिंजी का हाजत हुजे त ॿुधा, मां मोहम्मद उते वञी रहियो आहियां जिते तूं जिब्राईल बि नथो वञी सघीं। तो हजरत सैयदना इब्राहिम अलैहिस्सलाम अल्लाह जो खलील नबी वत्तखज़ल्लाहु इब्राहिम खलीला, जेके अल्लाह ताला खास पंहिंजो खलील बनायो आहे। मुंहिंजा प्यारा दोस्तो, हिन सरज़मीन ते अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात कयनि खे बादशाहियूं अता फरमायूं, कयनि खे विज़ारतूं अता फरमायूं, कयनि खे अल्लाह वॾेरो बनायो, कयनि खे अल्लाह सही ज़मीदार बनायो, कयनि खे अल्लाह ताला सरदार बनायो। पर अहिड़ा बि दुनिया जे तख़्ते ते इंसान गुज़रिया जिन खे अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात रूहे ज़मीन जी बादशाही भी अता फरमाई। पो हुअण त ईअं खपे हा त जिन खे अल्लाह से रूहे ज़मीन जो बादशाह बनायो उहे अल्लाह जे आॾो झुकनि, अल्लाह जो शुक्र अदा कनि हा त बारी ताला तो असांखे रूहे ज़मीन जो बादशाह बनायो आहे, हेॾी सारी तो ताक़त अता फरमाई आहे। पर मुंहिंजा दी दोस्तो बुजुर्गो, रूहे ज़मीन जी बादशाही ॾियण जे बावजूद हो अल्लाह जे आॾो न झुकिया, अल्लाह खे सजदो न कयाऊं। उन्हनि मज़ा हिकिड़ो नमरूद बि आहे, शद्दाद बि आहे, हामान बि आहे, फिरऔन बि आहे। अहिड़ा वॾा वॾा काफ़िर जेके हुआ जिन खे अल्लाह ताला जी ज़ात रूहे ज़मीन जो बादशाह बनायो, लेकिन अल्लाह जा नाशुक्र बणिजी विया, अल्लाह जा बेफ़रमान बनजी विया, अल्लाह जो शुक्र अदा न कयूं, अल्लाह जे आॾो झुकिया त न, पर उल्टो वरी पाण खुदाई जी दावा करण लगा। माण्हुनि खे चयऊं असीं अवां जा खुदा आहियूं, असांखे सजदा कयो, असां जे आॾो झुको। उन्हनि मज़ा हिकिड़ो नमरूद आहे, अल्लाह ताला जी ज़ात उन खे रूहे ज़मीन जी ताक़त भी अता फरमाई, बादशाही भी अता फरमाई, दीन भी ॾिनाई, लेकिन वो समझी न सघियो। जॾहिं मुंहिंजा प्यारा दोस्तो वो हद खां ॿाहिरि लंघण लॻो, अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात उन जी तबाही ऐं बर्बादी जे लाइ पंहिंजे प्यारे खलील इब्राहिम अलैहिस्सलाम खे चूंडियो। हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम खे दुनिया ते मोकिलण जो इरादो फरमायो। जॾहिं रब पंहिंजो यो इरादो फरमायो त रात जो तख़्त ते नमरूद सुतो पियो हुजे, ख्वाब में तो ॾिसे
अव्वल आसमान ते हिकिड़ो तारो चमकी आयो आ, पर तारे जी रोशनी एडी आ जंहिंजी रोशनी जे साम्हूं चंड जी रोशनी भी कुमाइजी वई आ, त सिज जी रोशनी भी कम छॾे वई आ। अहिड़ो रोशन तारो उभरी पियो आ, जॾहिं ख्वाब ॾिठाई त निंड अखियुनि मां निकिरी वई। हाणे बिस्तरे ते वेठो आ, सुबुह जो इंतजार पियो करे। जॾहिं सुबुह थी सभिनी दरबारनि खे घुराई, जादूगर अची विया, उतां जो इल्म रखण वारा उहे भी अची विया, मुंहिंजा प्यारा रमल जफर जे इल्म रखण वारा भी अची विया, मुअब्बर ख्वाब जूं ताबीरूं बयान करण वारा भी अची विया। सॼो निमरूदी दरबार भरजी वियो आ। हे तख्त ते वेठो आ, पर चेहरे में रौनक न आहे, चेहरे में मुंहिंजा प्यारा दोस्तो खुशी न आहे। नुमाणू चेहरो करियो हेठि वेठो आ, त सलाहकार मुशीर चवण लॻा, निमरूद अॼु कर ख़बर, ॾाढो परेशान लॻो पियो आ, हीणू लॻो पियो आ, छा ॻाल्हि आ? चवण लॻो, मूं राति अजीब ख्वाब ॾिठो आ, आसमान अव्वल ते तारो चमकियो आ, पर उन जी रोशनी जे साम्हूं चंड जी रोशनी भी कुझ न हुई, त सिज जी रोशनी भी कुझ न हुई। मूंखे ॿुधायो इहो तारो कहिड़ो आ? इहो तारो मूंखे छाजे लाइ नज़र आयो? त जेके ताबीरूं ॼाणंदड़ ख्वाब जा मुअब्बर हा, ताबीरूं बयान कंदड़ हा, सभई उथी बीठा, चवण लॻा, ऐं असांजा बादशाह, जेकॾहिं असां ते कावड़ न करी त असां तोखे सच सच ॿुधायूं। चयाई त सच सच ॿुधायो, ग़लति ताबीर न कजो, जेका ॻाल्हि आ सा ॿुधायो। उहे सभई चवण लॻा, नमरूद आसमान अव्वल ते जेको तारो चमकियो आ, इहो अल्लाह जो पैगंबर आ, जेको दुनिया में अचण वारो आ, रब जो सचो नबी आ, दुनिया ते अचण वारो आ, जेको तुंहिंजे तख्त खे कल्टी करे छॾींदो, तोखे नेस्तो नाबूद करे छॾींदो, तोखां बादशाही खसजी वेंदी, तुंहिंजो नालो निशान कोन रहंदो। ही ओ तारो अल्लाह जो पैगंबर आहे। चे वेही रहो, ख्वाब ॿुधाइण वारा वेही रहिया। मुशीर सलाहकार उथो, ॾियो ख़बर, भला इहो नबी कीअं रोकजे? हे चवनि था त हिन साल उहो नबी पैदा थींदो, अल्लाह जो सचो रसूल ईंदो, जेको मुंहिंजी तबाही ऐं बर्बादी जो सबब बनबो। ऐं मशीरो, ऐं सलाहकारो, ॾियो ख़बर, भला इनखे कीअं रोकजे, कीअं ख़त्म कजे? मुशीर चवण लॻा, सलाहकार चवण लॻा, बादशाह इहा का वॾी ॻाल्हि न आहे, घर घर सुपाई लॻाए छॾ, शहर में पहिरो हणाए छॾ, जेके भी शहर, जेके भी ॻोठन जिते पुट ॼमे उनखे माराए छॾ, न्याणी ॼमे त उहा ज़िंदा बचे, बाक़ी पुट माराईंदो अचे, ईंदो पुट जी सूरत में माराइजी वेंदो, तो तां ख़तरो टरी वेंदो। सलाहकार ऐं मुशीर ईअं चवण लॻा, पर अल्लाह ताला जी ज़ात बरकात फरमायो, इन्नमा अमरुहु इज़ा अराद शैअन अन यक़ूल लहू कुन फयकून। ऐ नमरूदियो, ऐ सलाहकारो, मुशीरो, मां उहो रब आहियां जे कुल चई आसमान ज़मीन घड़ियुनि में ठाहे छॾिया, जे लो कलम ठाहे छॾिया, मां उहो रब आहियां जे फिरौन दुश्मन जे घर में मूसा कलीमुल्लाह पाले ॾेखारियो, कयल दुश्मननि वटि मूं पंहिंजा दोस्तनि पाया। भला तव्हां ईअं था सम्झो त असां इब्राहिम खे ख़त्म कंदासीं? न, फानूस बन के जिसकी हिफाजत हवा करे, फानूस बन के जिसकी हिफाजत हवा करे, वो शम्मा कौन बुझाए जिसकी हिफाजत खुदा करे।
अवां पंहिंजो ज़ोर हलायो, मां रब पंहिंजी ताक़त हलाया, भले कुछ भी कयो, लेकिन मुझो खलील इब्राहिम दुनिया में अची ही रहंदो, नमरूद जी तबाही बर्बादी जो सबब बंदी ही रहंदो। नमरूद हुक्म कराए छॾियो, हिन साल जेके भी पुट जमन माराए छॾियो, पर हिन साल में को मर्द पंहिंजे घरवारी खे वेझो न वञे। हिन सभई मुंहिंजा प्यारा कानून हलाया, इख्तियार हलाया, ऐं जादूगर मुअब्बर इल्म रखण वारा हर वक्त 24 कलाक सां गॾु हिनखे ॿुधाईंदा रहिया। जेको भी ॿार ॼमे पियो हुनखे क़त्ल करायो पियो वञे। हिन निमरूद जे हुक्म ते बेगुनाह 70,000 ॿार मारिजी विया, 70,000 बचड़ा बेगुनाह मारिजी विया। हिनखे ॿुधाइनि पिया जादूगर, ॿुधाइनि पिया इल्म वारा, साईं ओ नमरूद उहो बचड़ो जंहिंजो तोखे इंतज़ार आ, जेको तुंहिंजी बर्बादी ऐं तबाही जो सामान खणी पियो अचे, उहो पंहिंजे बाबे जी पुष्ट में अची चुको आहे। ख़बर ॾियनि पिया, वरी चवनि पिया हाणे अम्मा जी जल जे पेट में बि अची वियो आहे। जंहिं वक़्त में इब्राहिम खलीलुल्लाह मुजादी दोस्तो पंहिंजे अम्बर जे पेट में आयो आहे, पूरा महीना जॾहिं छा अचण वारो सिस्टम जॾहिं दुनिया में थियो, अल्लाह ताला जी ज़ात दा बरकात फरमायो, इब्राहिम जी अम्मा हाणे घर छॾे ॾे, फिलाने जबल जी गार में तुंहिंजे लाइ जन्नती दायूं इंतजार पियो कनि, अच त मां मुंहिंजो इब्राहिम खलीलुल्लाह सरज़मीन ते अचे। इल्म वारा जादूगर ॿुधाइनि पिया, ओ बादशाह ओ नमरूद, हिन वक़्त इब्राहिम खलीलुल्लाह हाणे दुनिया में जन्म वठण वारो आहे, लेकिन अल्लाह ताला जी ज़ात उन्हनि जे अखियुनि जे आॾो पटी रखी छॾी आहे। उहो घर कोन पिया ॿुधाए सघनि, अमर जो नालो कोन पिया ॿुधाए सघनि, छो जो सर में पखी हिकिड़ो मथ सुमारी लख, सर में पखी हिकिड़ो मथ सुमारी लख, पर जे रब जी अथस रख त सर में घुमे सरहो। इब्राहिम खलीलुल्लाह जी अमर उन गार में आया, जबल जे अंदर आया, जिते जन्नती दायूं इंतजार पयूं कनि, उते आया। हजरत इब्राहिम अलैहिस्सलाम मुजादी दोस्तो जमी पियो आहे, ज़मीन जे तख़्ते ते आयो आहे, पेशानी चमके पई, चमके छाजे लान, संदसि पेशानी में रसूलुल्लाह जो नूर चमकी रहियो हो, चेहरे में नूर चमके पियो, जो अल्लाह जे महबूब करीम जो नूर हो, जेको इब्राहिम खलीलुल्लाह जी पेशानी में चमकी रहियो हो। सुबह तैबा में हुई बटता है बाड़ा नूर का, सदका लेने नूर का आया है तारा नूर का। मैं गदा तू बादशाह, भर दे प्याला नूर का, नूर दिल दूना तेरा दे डाल सदका नूर का। और तेरी नस्ले पाक में है बच्चा बच्चा नूर का, तेरी नस्ले पाक में है बच्चा बच्चा नूर का। तू है ऐने नूर तेरा सब घराना नूर का, तू है ऐने नूर तेरा सब घराना नूर का।
हजरत इब्राहिम खलीलुल्लाह दुनिया दे तख्ते ते आयो आ, चेहरो मुबारक चमके पियो, रसूलुल्लाह जो नूर पेशानी में चमकी रहो आ। अम्मा जी जल्दी निगाह पया, मुझा प्यारा पुट जमदान तमाऊ बुरकंदियूं, पुट जमदान तमाऊ खुश हूंदियूं, पर इब्राहिम खलीलुल्लाह जे अमर दे अखिन मजा ज़ारो कतार गोड़ा वहन था प्या। पासन खौफ हिरासा त नमरूदिन खे खबर पइजी वेंदी, मुझो चंड जहिड़ो बचड़ो शहीद कराए छॾींदा। अखिन मां ज़ारो कतार लुढ़क वही हलिया। आवाज आयो, ओ इब्राहिम जी अम्मा फिक्र न कर, मां रब्बो आया जे मूसा कलीमुल्लाह खे फिरौन जे घर में पालियो। ॾिस त मां इब्राहिम जी कीअं तो हिफ़ाज़त फरमाया। तू फिक्री न कर, तू पंहिंजे घर हली वञ, ॿ टे ॾींहंनि खां पोइ अची पंहिंजे बच्चे जी सार संभाल लइजांइ। हे मुंहिंजो खलील आ, खलील जो हिफ़ाज़त करण वारो जलील मौजूद आ। फल्लाहु खैरुल हाफ़िज़ा व हुव अरहमुर राहिमीन। तू पंहिंजे घर हली वञ, मां पंहिंजे दोस्त खे पालींदुसि, मां पंहिंजे दोस्त खे नुपाईंदुसि, फिक्री न कर। मुंहिंजा प्यारा अम्मा जी जला आवाज़ त आयो, पर मां जी दिल आ, मां जो कलेजो आ, बर्दाश्त का ॻाल्हि ॿाहिरि आ। दिले शान दिले ना शाद का गम, कोई दिले ना शाद ही जाने, दिले ना शाद का गम, कोई दिले ना शाद ही जाने। थर जो हिकिड़ो फ़क़ीर हो, थर जो मुरीद हो साईं मोहम्मद पुनल रहमतुल्लाह अलैह जो। ये सुल्तानुल औलिया सानिया, सुल्तानुल अव्वल जेको आहे सुल्तानुल औलिया अव्वल हज़रत साईं मोहम्मद ज़म्मा लवारी शरीफ वारा। सुल्तानुल औलिया सानिया साईं मोहम्मद पुनल रहमतुल्लाह अलैह, साईं पीर मोहम्मद राशिद रोड़े धनी रहमतुल्लाह अलैह जो न्याणो आहे मोहम्मद पुनल रहमतुल्लाह अलैह। उन जो फ़क़ीर थर खां हलियो, जीअं जो ॻोठ खां ॿाहिरि निकितो त सोन जी गेंदी ॾिठई। छा ॾिठई? सोन जी गेंदी ॾिठई। दिल में ख़्याल आयो त खणा, वरी को ख़्याल आयो त न खणा, पराई आहे। पर अची हाणे सोना कीअं छॾियां, मुर्शिद करीम खां पुछी पोइ अची खणंदुसि। त वरी नफ़्स चयो, नफ़्स बि सुभाणे लाइ चई वग़ैरह जेसि ताईं मसइलो पुछी ईंदे तेसि ताईं ॿिया ॾींदा रोड़े, जेसि ताईं मसइलो पुछंदे तेसि ताईं त खजी वेंदी। पोइ छा कई, हिकिड़ो कचो छेण खणी हुन सां हुनखे ढकई, ढकई थर में ढके। पाण आयो मुर्शिद करीम ॾे, साईं जो मज़ार आहे साईं सईदी मूसाणी जे पासे में, साईं मोहम्मद पुनल रहमतुल्लाह अलैह। जॾहिं राति थी उते आया, कचहरी ख़तम थी, उन टाइम साईं खे अर्ज़ु कईसीं हिकिड़ो मसइलो पुछणो आहे। साईं फरमायो कहिड़ो? चई भला का शइ रस्ते में पई हुजे उहा खणिजे या न? त साईं वरी वरजाए पुछो, फ़क़ीर मसइलो पूरो पुछ, पूरो पुछ, अधूरो न। चईसीं इहो ई मसइलो आहे। साईं फरमायो न न न, पूरो पुछ। जॾहिं ज़िद कई त साईं फरमायो त इहो जुज़ बि पुछ त हुनखे छेण ॾेई ढकण जाइज़ आहे या न। हाणे किथे हा मुर्शिद करीम, किथे थर? हे छेण सां ढके पियो, मुर्शिद कामिल ॾिसे पियो। जॾहिं साईं पुनल जी नज़र जो इहो कमाल आहे त रसूलुल्लाह जी नज़र जो कमाल। दूर नज़दीक से सुनने वाले वो कान डाले करामत पिला हूँ सलाम मुस्तफा जाने रहमत पिला माए बज़्म हिदायत पिला हूँ सलाम। हज़रत साईं शेख मुहायूं रहमतुल्लाह अलैह हितां खां खीर करंदो हो, होस बावल खे मुल्तान में ॾींदो।
हिकिड़ो दफ़ो बरसाति पे पई, साईं आयो त कपिड़ा सुका पिया। साईं गौस बहावल हक़ फरमायो त फ़क़ीर कपिड़नि ते मींहं जो असरु कोन्हे, ॿुॾल न आहिनि, छा ॻाल्हि आहे? अर्ज़ कई साईं तव्हांजो फ़क़ीर ज़मीन तां हली कोन ईंदो आहे, बादलनि खां मथां उॾामंदो ईंदो। वो कदम मुंहिंजो परे वञी पहुतो, कदम मुंहिंजो परे वञी पहुतो, अञा मंसूर आओ रे कदम मुंहिंजो। किथे मूसा कलीमुल्लाह, किथे ईसा रूहुल्लाह, किथे नूह नजीउल्लाह, किथे ईसा रूहुल्लाह, किथे नूह नजीउल्लाह, किथे मूसा कलीमुल्लाह, अञा कोह तूर आओ रे कदम मुंहिंजो परे वञी पहुतो, कदम मुंहिंजो परे वञी पहुतो, अञा मंसूर आओ रे कदम मुंहिंजो। ओ किथे मजनू, किथे सरमद, किथे मजनू तोणी मजनू, तोणी सरमद, तोणी फरहाद कई आहद, तोणी मजनू, तोणी सरमद, तोणी फरहाद कई आहद, असीं हद खां लाहद आहियूं, असीं हद खां लाहद आहियूं, असीं हद खां लाहद आहियूं, इलाही दूर आओ रे कदम मुंहिंजो परे वञी पहुतो, कदम मुंहिंजो परे वञी पहुतो, अञा मंसूर आओ रे कदम मुंहिंजो। मुंहिंजे हबीब जो नज़र जो कमाल, सोने जा हथ मुबारक। हिकु दफ़ो जंग खां मोटिया, साहबा किराम रज़वानुल्लाह ताला अलैहिम अजमईन अर्ज़ करण लॻा, सोना पाणी ख़तम थी वियो आहे। भॻवान फरमायो पाणी ख़तम थी वियो आहे? जी मुंहिंजा साईं पाणी ख़तम थी वियो आहे। एतिरो आहे जो ढुक ढुक पीबो, जानवर बि आहिनि, वज़ू करणा आहिनि। मुझे महबूब फरमायो हैदरे करार अली शेरे खुदा, तो सुभान अल्लाह। अल्लाह जे शेर खे मुझे हबीब सदका जी मुजाता, हैदरे करार घोड़ो खण जबल जे हुन पासे हिकिड़ो हबशी गुलाम, हिकिड़े यहूदी सरदार जो गुलाम, मश्क उठ ते रखियो पाणीअ जी, खयो पियो वञे उनखे हेॾां वठी आ। हज़रत अली साईं घोड़ो दौड़ायो, जबल जे हुन पासे मुंहिंजा मुंहुं ॾिसनि पिया, जबल वॾो हो, ॿिया न पिया ॾिसनि, महबूब ॾिसे पियो। हैदरे करार रज़ी अल्लाह ताला अन्हु घोड़ो दौड़ाए उते पहुतो आहे। ओ उठ वारा धीरो, उठ वारो भी रहियो आहे, हबशी गुलाम लथो। सही ख़ैर था, हल असांजो सरदार तोखे सॾे थो पियो। त हू बि के सरदार जो गुलाम हो, चवण लॻो मुंहिंजो सरदार ताक़त वारो आहे, मां न हलंदुसि। हज़रत अली साईं फरमायो जे इज़त सां हलंदे त ठीकु आहे, वरन तू अली से लड़ सके तेरा गलत अंदाज है, तू अली से लड़ सके तेरा गलत अंदाज है, और तू कुफर की बदी तो अली इस्लाम का बाज है। अली नारा लगाता था तो खैबर तोड़ देता था, अली नारा लगाता था तो खैबर तोड़ देता था,
हुक्म करता था दरिया को तो रास्ता छोड़ देता था। इज्जत असां हली तो या टंगा टोली कयूं? हम तो अली शेर खुदा हो साईं जो तड़को ॿुधी घबराइजी वियो हबशी। घोड़ो उठ वापसि आयो बहूअ जी दरबार में, पर जॾहिं सोणे हबीब जे चेहरे ते नज़र पई, हाय हाय आशिक़ कमाल कयो आहे। पर मैं तो महफ़िल हसीन तुंहिंजा हसीन मारा हित मीरा पीर अदा नाणे बिना विकाणा महफ़िल हसीन तुंहिंजी मैदान इश्क जे में दारा बि दस्त बस्ता मैदान इश्क जे में दारा बि दस्त बस्ता मैदान इश्क जे में सहरा बि छा शिकस्ता लास हिते जेकी सियाणा बि छा अयाणा महफ़िल हसी तुंहिंजी। ॾाढा वॾा शिकारी आया शिकार थी विया ॾाढा वॾा शिकारी ओ आया शिकार थी विया आया हुआ ख़रीदण पर ऐं मुला खपी विया हे वापार तुंहिंजा जाने थाने कन नुमाणा महफ़िल हसीन तुंहिंजी। वेझे जो आयो तो हौसला खता थी छो तो सरदार हुन बि घणा ॾिठा हा पर हे अल्लाह जो हबीब जो ॾिठाई मुंहिंजा प्यारा दोस्तो हौसला गुम थी विया। मुंहिंजे महबूब करीम जे साम्हूं अची वेठो आहे फरमायूं पंहिंजे पाणीअ वारी मश्क बि खणी आ मश्क बि खणी आयो पोइ मुंहिंजे सोने हबीब करीम 5 आङिरियूं मुबारक पाणीअ में विधूं हीअं विधऊं फरमायूं गुलाम मश्कूं खणी अचो मटका खणी अचो मश्कीज़ा खणी अचो पाणी भरियो। जॾहिं मश्कीज़ा मटका मश्कूं ॾिठाई त हबशी घबराइजी वियो आहे त पाणी त मुंहिंजो हिकिड़ी मश्क आहे हेतिरा मश्कीज़ा मटका खजी आया हेॾे जानवरनि जे लाइ पाणी भरबो बाक़ी बचंदो छा। पर जॾहिं आका इनामदार रहमतुल आलमीन पाणी ॾियणु शुरू कयो आहे मुंहिंजा प्यारा दोस्तो मश्कीज़ा भरबा विया मटका भरबा विया ॿिया जेके बि थांव बर्तन हुआ भरबा विया उहो हबशी गुलाम ईमान आण खां पोइ चवे थो ख़ुदा जो कसम मां आॾी अख सां निहारियां त मुंहिंजे हबीब जे 5 आङिरियुनि में जा 5 चश्मा जारी लॻा पिया। उंगलियां हैं फैज पर अज टूटे हैं प्यासे झूम कर उंगलियां हैं फैज पर टूटे हैं प्यासे झूम कर नदियां पंजाब रहमत की हैं जारी वाह वाह। मश्कीज़ा मटका भरती जा मगर असां मुआरो मश्कीज़े में को फर्क ही कोन पे आयो नदियूं जारियूं लॻियूं पयूं हुयूं मुंहिंजा प्यारा मुंहिंजे हथ हबीब जे हथनि जो मौजूदो हाणे जॾहिं मश्क जो मुंहुं ॿधो वियो मुंहिंजे हबीब फरमायो हबशी गुलाम वञ तुंहिंजो पाणी ओतिरो जो ओतिरो आहे खणी वञ अर्ज़ करण लॻो सोना हाणे पाणी न खपे चमक तुझसे पाते हैं सब पाने वाले मेरा दिल भी चमका दे चमकाने वाले मदीने के खिते खुदा तुझको रखे गरीबों फकीरों को ठहराने वाले गरीबों फकीरों को ठहराने वाले। मुझा मूंखे भी पंहिंजो गुलाम बना हबीबन फरमायो हलिया
हली आयो मथू चादर विधाऊं भाकर पाए चादर जो हटाऊं तो चंड वांगुर पियो चमके हो हबश जो कारो लेकिन मुझे हबीब करीम भाकर पाए चादर जो मथा विधी तो चंड वांगुर चमके पियो कलमू पढ़ाए मुसलमान कयूं फरमायूं हाणे वञ मश्क उठ ते रखी करे रवानो थियो आहे होॾां सरदार खे फिक्र छो त कबाइली झेड़ा पिया हलनि सरदारी झेड़ा असांजो गुलाम को माण्हू अगवा करे वियो आहे को ॿियो सरदार खणी वियो या हुन जा माण्हू खणी विया हो पंहिंजा सिपाही वठी ॻोठाणा वठी तलवारूं तीरनि सां निकिरी पियो आहे अध रस्ते ते आया हे गुलाम बि अचे पियो वज़ीरनि कयो बादशाह सरदार उठ त साॻियो आहे मश्क साॻी आहे पर सवार बदिलियल आहे पाण वारो गुलाम त नज़र कोन थो अचे चेहरो ॿियो आहे कारो है त चिमकंदो पियो अचे वेझो आयो आहे उठ त नथो आहे ख़बरूं हलियूं तूं केरु बादशाह सरदार मां तुंहिंजो ई गुलाम आहियां हबशी आहियां मगर कुर्बान वञा मुस्लमाननि जे सरदार तां जंहिं मूंखे नूर बख़्शियो आहे वाकई जो सरदार हाल ॾिठो वरी सॼो हबीबन करीमन जो मौजज़ो करे ॿुधाई मश्क वारो सरदार जा पेर न पिया टिकनि ऐं गुलाम असांखे बि उहो दिलरुबा हली ॾेखार असांखे बि वो महबूब ॾेखार उठ भरा पोइते हाणे पाणीअ फैसला पोइ थींदा पहिरीं हुन जवान जो दीदार करियो करा मुंहिंजा प्यारा ऐं ओ जवान जो विदाई फरमाए जीअं मूं ॾिठो अॼु आवां कोन्हे ॾिठो ओ माखी मिसरी खंडो तनाला मिठल मुंहिंजो मिठो अॼु आवां कोन्हे ॾिठो भेनर आवां कोन्हे ॾिठो साकाती कुर्बारी अला ओ साकाती कुर्बारी अला जैसां जानब मूंखे कुठो अॼु आवां कोन्हे ॾिठो अदियूं शाह लतीफ़ ते अला भिदो घोट लतीफ़ ते अला सजन मुंहिंजो सुठो अॼु आवां कोन्हे ॾिठो वो मुंहिंजा प्यारा गुलाम पंहिंजे सरदार खे वठी अचे थो पियो जंहिं वक़्त में अल्लाह जे हबीब करीम जे वेझा आया महबूब करीम परां वेठो आहे हिन सरदार जी नज़र रसूलुल्लाह जे चेहरे ते पई आहे अल्लाहु अकबर उन चेहरे ते जंहिंजो कसम मुंहिंजे पाक रब खयो आहे वद्दुहा अदा कुर्बान अली चयो त असांखे बाबा मेहरली शाह जो को शेर ॿुधायो महबूब जो चेहरो मुबारक मुंहिंजा प्यारा हजरत बाबा मेहरली शाह खां पुछियो फरमाए तो कोई मिसल न मेरे जानी दी कोई मिसल न मेरे जानी दी रब कसमा खांदा है ओदी चढ़दी जवानी दी ओदी चढ़दी जवानी दी ओदी चढ़दी जवानी दी अरे ये महबूब दा मेला है ये महबूब दा मेला है महफिल नू सजाए रखना ओदे आम दा वेला है ओदे आम दा वेला है गल की खजीने दी कर गल की खजीने दी सारी दुनिया खादी खैरात मदीने दी खैरात मदीने दी खैरात मदीने दी
रात मदीने दी कोई मिसल न मेरे भोलन दी कोई मिसल न मेरे भोलन दी चुप कर मेरे अली इथे जा नहीं बोलन दी इथे जा नहीं बोलन दी मऊ जे चेहरे ते नजर पई आ झुकी कदमन ते हथ रखी मुंहिंजा महबूब जी असांजे हबशी गुलाम ते करम जी नजर कयो ईअं मूं ते बि कयो बादशाह भी कलमू पढ़े पियो उनजा सुपाई पर मुंहिंजा प्यारा जेको राज ॻोठ माण्हुनि जो हो मुंहिंजे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे चेहरे खे ॾिसी सभु पिया पढ़नि ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला फकीरी पर मूंखे दाता बनायो पंहिंजे दर जी गोली ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह किन खे ॾिनी आ कोई अमीरी किन खे ॾिनी आ कोई फकीरी किन खे ॾिनी आ कोई अमीरी किन खे ॾिनी आ कोई फकीरी खुदा जो ज़िक्र तो सुभान अल्लाह जेको सुबुह जो हिकिड़ी तस्बीह ला इलाहा इल्लल्लाह जी पढ़े आख़िर में टे दफ़ा पूरो कलमो पढ़े कॾहिं कीसो ख़ाली थींदो थी कोन रोज़ पढ़ी ॾिसे नागो न करे हे ओ खुदा जो कलमो आहे मुंहिंजा प्यारा दोस्तो हज़रत साईं हाफ़िज़ दिल मुराद रहमतुल्लाह अलैह कंजारे खांदर कचे में लोही फ़क़ीर जॾहिं हाजिन खे कराची बंदरगाह ते छॾण आयो जहाज छुटियो आहे साईं खे मदीनो यादि आयो फरमायूं जहाज वारो मूंखे बि खयो हलो जहाज वारनि चयो त पुटां वटि न का पासपोर्ट आहे न को हथियाती आहे तव्हांखे टोल खणंदासीं साईं जे हथ हमेशह नंढो हूंदो जेको अॼु बि कबर शरीफ़ जे पासे में रखियो आहे पोइ नंढो समुंड ते समुंड जे पाणीअ जे मथां उछलाए पाण ईअं वेठा जीअं माण्हू घोड़े उठ ते वेहंदो आहे ईअं वेही मुंहिंजा प्यारा दोस्तो चवंदा विया जेको आहे धीअ राति जो मूंखे सोहणो सरवर यादि पियो निंड में जी फिटी मूंखे हो त हर हर यादि पियो हो ॾिठो जिन मुल्क मदनीअ जो ॾिठो जिन देश दिलबर जो से घर कीअं खारी जूं तिनी खे पूर पल पल में तिनी खे पूर पल पल में सदा सां जन्नत सारी जूं ॾिठो जिन देश अरबीअ जो न नंढे ते जहाज खां अॻु में पिया वञनि जहाज जे ड्राइवर खे ॾेखारनि पिया त फ़क़ीर तुंहिंजे जहाज जा मोहताज न हूंदा आहिनि मुंहिंजा प्यारा हे छाजी बरकत ई ज़िक्र जी बरकत ज़िक्र जी बरकत ज़िक्र जो कमाल बाबू करीम फरमायो पढ़ो ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला मोहम्मद रसूलुल्लाह
सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। या मुझे हबीब जे हथनि जो कमाल, मुझा प्यारा मुझे राणे बाबू जा कहिड़ा कहिड़ा मौजा तव्हांखे ॿुधायो। खुदा जो कसम दिल रुबाही निकिरी पवंदा हा, वण खे इशारो कंदा हा त वण भॼंदो ईंदो, जानवर खे इशारो कंदे कदमनि में किरी पए, पत्थर कदमनि में पिया हूंदा हा, पत्थर वण था। 14 जी रात अबू जहल हबई बजरनी चयो हो त 14 जो चंड लाहे ॾेखार। महबूब हीअं आंगुर मुबारक इशारो करे हीअ जो कयो त ॿ टुकर सीधो कदमनि में किरंदो आहे। हैदरे करार जी निमाज़ करा थी वई, नथल सिंध खे हीअ जो कयूं त वापसि मोटंदो पियो अचे। मुझे महबूब करीम जा मौजदा के आशिक़ फरमायो महबूब जे हुक्म सां, महबूब जे हुक्म सां वण भी हली थे आया, समझी सते रसूल खे उठड़न बिसर झुकाया। महबूब जे हुक्म सां, महबूब जे हुक्म सां वण भी हली थे आया, समझी सते रसूल खे उठड़न बिसर झुकाया। महबूब जे हुक्म सां। दोस्तन जी फरमाइश भी मिसाल भी हजरत हौसल आदम दस्तगीर सच्चो रज़ियल्लाहु ताला, पीरन जो पीर, रोशन ज़मीर, महबूबे सुबहानी, कुतुबे रब्बानी, शहबाजे लामकानी, किंदीले नूरानी, हैकले यज़दानी, सैयदना व मुर्शिदना सैयद अब्दुल कादिर जीलानी रहमतुल्लाह ताला अलैह। साईं जे मदरसे में ही छुट्टी, सालियानी छुट्टी थी, तरीक़त जा शागिर्द हुआ, शरीयत जा शागिर्द हुआ, सब निकरी मैदान में बीठा। साईं फरमायो त शागिर्दो अॼु तव्हां खां वॾो लंबो चौड़ो इम्तिहान कोन थो वरितां, हिकिड़ो मुंहिंजो सवाल आहे, अगरि हुनजो तव्हां जवाबु ॾेई छॾियो, जंहिं बि जवाबु ॾिनो मुंहिंजी पग जो हुनजे मथे ते हूंदी, मां हुनखे पग ॾींदुसि। साईं छा कयो, जो हीअं फिज़ा में हवा में हथ बुलंद करे पंहिंजी मुट्ठी मुबारक खे बंदि कयो। फरमायो हाणे ॿुधायो त मुंहिंजी मुठीअ में कहिड़ी शइ बंदि आहे। आलम बि हा, साहिब हा, साईं जा ख़लीफ़ा हा, ज़ाहिर जा शागिर्द, बातिन जा शागिर्द सभु, पर मुंहिंजा प्यारा ॿुधाए न पियो सघे। धुका घणे हयूं पर लॻे न पियो, फिलानी 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 फिलानी, पर न। साईं जो हिकिड़ो फ़क़ीर हो जंहिंजो नालो हो कुतुबुल अक़दाब साईं शेख सलामत रहमतुल्लाह। असांजे ठटे ज़िले में जाती जे शहर में साईं जो मज़ार आहे, साईं शेख सलामत रहमतुल्लाह कुतुबुल अक़दाब। साईं न को ज़ाहिरी इल्मु पढ़ियो न को बातिनी, सिर्फ़ मदरसे जा मट भरींदो, महिमाननि जो पाणी भरींदो हो, हवेली जो पाणी भरींदो हो, ड्यूटिया ॾींदो हो। सो मश्कीज़ा भरियो पे आयो, सभु शागिर्द ख़ामोश बीठा हा। साईं खे अर्ज़ कई कि विलासी अॼु छा ॻाल्हि आहे, सनाटो लॻो पियो आहे, हैरत जो मक़ाम आहे, छा ॻाल्हि आहे। साईं फरमायो मूं हुननि खां अॼु हिकिड़ो सवाल कयो आहे, आम सवाल, त मुंहिंजी मुठीअ में कहिड़ी शइ बंदि आहे, जेको ॿुधाईंदो हुनखे अॼु दस्तार कराई वेंदी, खिलाफ़त ॾिनी वेंदी। हज़रत साईं शेख सलामत रहमतुल्लाह अलैह अर्ज़ थो करे, मुंहिंजा कामिल मुर्शिद सवाल आम आहे या शागिर्दनि जे लाइ आहे। साईं फरमायो आम सवाल आहे, किताबी न आहे, त सभिनी जे लाइ आहे। जे तूं बि तोड़े सघीं थो त तोखे बि इजाज़त आहे। साईं वो मश्कीज़ा रखिया, मथे निहारी, मथे निहारी वरी हेठि निहारी, चइनी कुंडन चइनी पासनि में निहारे, अर्ज़ करण लॻो मुंहिंजा सोना साईं, मूंखे अल्लाह न भुलाए त अव्हां जे हथ में मच्छीअ जो बच्चो आहे। साईं फरमायो
हथ मुठी खोलियो तो वाकई मच्छी जो बचो। फकीर तो खे कीअं ख़बर पई सोना सिर्फ इल्म मदरसन में कोने आस्थाननि में कोने कुछ ख़िदमत सां बि मिलंदो आहे। मूं अवां जे दर जी ख़िदमत कई आहे मटियूं भरियूं आहिनि ख़ुदा पाक मूंखे उहो मक़ाम अता फरमायो आहे जो मथे निहारियमि त ला मकान ताईं मुंहिंजी नज़र वई ऐं मूं ॾिठो त जा शइ अल्लाह साईं जिते रखी आहे उते आरामी आहे। हेठि निहारियमि त इलाह त सरा ताईं नज़र वई जिते जिते ख़ुदा जहिड़ी शइ रखी आहे उते रखी आहे। चइनी पासनि में नज़र दौड़ायमि हर शइ पंहिंजे करार में आहे। समुंड में नज़र विधमि त ॿियूं मच्छियूं करार में हिकिड़ी मच्छी जी टोड़ ते पई मूंखे पक थी त तव्हां इन जो बचो खणी वरितो आहे। चाहे तो इशारों से अपने काया ही पलट दे दुनिया की ये शान है खिदमत गारों की सरदार का आलम क्या होगा। ये शान है खिदमत गारों की सरदार का आलम क्या होगा। जब शमेर सां करे रहिया आहियूं मूंखे हिकिड़ो मक़बूलो यादि आयो आहे हारून रशीद बादशाह जो। हारून रशीद बादशाह वॾो बादशाह थी गुज़रियो आहे। उनजी घरवारी आहे बीबी ज़ुबैदा जंहिं मके वारनि ते वॾो एहसान कयो आहे जो ज़मीन जे अंदरूं अंदरूं हिकिड़ी नहर खोटराए पाणी जी ॾिनई जेका अॼु बि मौजूदु आहे जंहिंजो नालो आहे नहर ज़ुबैद। अंग्रेज मथो हणी बीह रहिया आहिनि ख़बर कान्हे पई त इहा नहर आहे किथां जी अचे किथां पई जेका बीबी ज़ुबैदा नहर कढी आहे। हारून रशीद बादशाह बीबी ज़ुबैदा जी पाण में तमाम वॾी मोहबत हुई। जंहिं वक़्त में हारून रशीद बादशाह इस्मबिली हाल में वेंदो हो त ज़ुबैदा जो 70 मरतबा दीदार कंदो हो पोइ इस्मबिली हाल में वेंदो हो। आशिकनि जी ॻाल्हि निकिरी पई आहे त पूरो तारुफ़ कराए। 14 जी राति हुई 14 जी राति ॿई ॼणा वेठा हा। ज़ुबैदा बि वेठी हुई त हारून रशीद बादशाह वेठो हो त हारून रशीद बादशाह चयो त ज़ुबैदा जो ॾिस त 14 जो चंड केॾो सुहिणो आहे चंड केॾो सुहिणो आहे। बीबी ज़ुबैदा चवण लॻी बादशाह चंड खां वधीक मां ज़ुबैदा सुहिणी आहियां। बादशाह बि पंहिंजे वजदानी कैफ़ियत अची वियो चवण लॻो त ज़ुबैदा जे तूं चंड खां सुहिणी आहीं त इन जो सबूत क़ुरान मां ॾे वरन तोखे 3 तलाक। अंदाज़ो लॻायो त ज़ाल मुड़स में एॾी मोहबत हुई जो 70 मरतबा बादशाह ॾिसंदो यानी घर खां ॿाहिरि निकिरी वरी मोटी ईंदो ज़ुबैदा खे ॾिसे वरी मोटी अचे वरी ॾिसे 70 मरतबा ॾिसंदो पोइ वेंदो हो इस्मबिली हाल। हाणे जो 3 तलाकूं चई छॾियई त जुदाई थी वई जेसि ताईं मसइलो क़ुरान मां हल थिए। बादशाह हिकिड़े पासे वेठो रोए बीबी ज़ुबैदा ॿिए कमरे में वेठी रोए मसइलो हल थिए परेशान आहे। वॾा वॾा आलिम मुफ्ती काज़ी आया पर को बि क़ुरान मां दलील न ॾेई पियो सघे परेशान वेठी आहे। मुंहिंजा प्यारा जंहिं बुज़ुर्ग जी ॻाल्हि थो ॿुधायां उन जो नालो आहे बहलूल दाना। मस्तानू हुयो मजज़ूब हुयो दरवाज़े ते अची बीठो आहे। मस्तन जा बि जवाब अजीब हूंदा। मुल्ला दो प्याज़ो ऐं मुल्ला लुटर मां ॿुधो आहे असांजे ठटे जा इहे एॾा वञी फाथा एॾा पंहिंजो इंडिया में अकबर बादशाह। अकबर बादशाह वटि सवाल आयो त जेके वाणियुनि जा मंदर आहिनि इन्हनि खे साल थियो वञनि किरनि कोन्हा टुटनि कोन्हा अवां जी मस्जिदुनि जा कम 2 साल 3 साल निकिरियो कोन। अॼु छत टुटी पई आहे अॼु मीमार टुटी पियो आहे अॼु पलस्तर किरी पियो आहे। इहे कम
मंत्र त किरणी कोन था अवां जी मस्जिदनि जो दीवारूं किरनि थियूं, मस्जिदूं टुटनि थियूं, उन्हनि में ॾारूं पवनि थियूं, छा ॻाल्हि आहे? अकबर बादशाह वटि सवाल आयो। अकबर बादशाह मुला लुटर दो प्यादे खणी झलियो, चीनी जो जवाब ॾियो, जवाब ॾियो न तव्हांजो ख़ैर न आहे। चयोसीं असांखे हिकिड़ी राति जी मोहलत ॾे। मोहलत बादशाह ॾिनी। मुला लुटर जो फर्ज़ंद हो, मजज़ूब हो, मस्तानो। रात जो पुछे त बाबा परेशान छाजे लाइ आहियो? हे बुढ़ा अकबर बादशाह सवाल कयो आहे त हे मंदर टुटनि कोन, मस्जिदूं जल्दी टुटनि थियूं, शहीद थियनि थियूं, उन जी वजह छा आहे? सो सुभाणे 10 बजे जो टाइम आहे, जे जवाब न मिलियो त पोइ या त कैद कराए छॾींदो या को ॾंड रखंदो। हे बाबा फिक्र न कर, सुभाणे 10 बजे इन ई सवाल जो जवाब तुंहिंजो मस्तानू पुट अची ॾींदो। सुबुह जो 10 थिया, ॿई मौलवी साहब बादशाही दरबार में पहुता। 10 थियनि पिया, अञा छोकिरो ज़ाहिर न थियो। जीअं जो 10 थिया, धूड़ उॾामदी आई, मस्तानू उॾामदो पियो अचे सिधो बादशाह जे दरबार में। जी बादशाह सवाल ही आ, जवाब हिते कोन ॾींदुसि, मूंखे मंदर में वठी हलो, उते मां जवाब ॾींदुसि। सभई ॼणा मंदर में आया। अजीब सवाल आहे, अजीब जवाब आहे। मंदर में आया, हाणे जवाब ॾे। हिकिड़ी कुंड खां भी करे कननि में आङिरियूं पाए अल्लाहु अकबर, अल्लाहु अकबर। हीअं जो मस्ताने बांग ॾिनी त हिन कुंड में ठका थियो, दरार पइजी वई। ॿी कुंड ॾे भॻो, अल्लाहु अकबर, अल्लाहु अकबर। ॿी कुंड में दरार पइजी वई। जेके गैर मुस्लमान हा, बादशाह खे चयाऊं बस बस, हिन मस्ताने खे ॿाहिरि कढ। ॿाहिरि निकिरी आयो, चवण लॻो बादशाह ॾिसो, हिन मंदर अल्लाह जे नाले जी दहशत बर्दाश्त करे कोन सघो। असांजे मस्जिदुनि खे शाबाश आहे, जंहिंमें 5 दफ़ा अल्लाह जो नालो पुकारो थो वञे। एॾो पावर वारो नालो आहे, एॾे रोब वारो ख़ुदा पाक जो नालो आहे। अल्लाहु अकबर, अल्लाहु अकबर। ॿी जाइ बर्दाश्त करे न सघी। हे मस्जिद खे शाबाश आहे, जो नमाज़ुनि में अल्लाहु अकबर, तकबीर में अल्लाहु अकबर, आज़ानुनि में अल्लाहु अकबर, पोइ बि सालनि जा साल हलनि जो। त मस्तनि जा जवाब बि अजीब उदार। बहलूल दाना दरवाजे ते अची बीठो आ। ओ बीबी ज़ुबैदा खैरात ॾे। चवण लगी फकीर सुञाणे न पई, फकीर हींअर जान छॾ, असां पंहिंजी परेशानी में लॻा पिया आहियूं, बाद में तोखे खैरात ॾींदासीं, दुआ कजां। बहलूल दाना फरमाए थो, ज़ुबैदा मां दर दर जो फकीर आहियां, का परेशानी हुजे त ॿुधा, मतां मूं वटां तुंहिंजो मसइलो हल थी वञे। सॼी कहानी करे ॿुधाई, रात वारो वाक़ियो ॿुधाई। हीअं असां बादशाह वेठा हुआसीं। बादशाह चयो चंड सुहिणो आहे। मां चयो मां चंड खां वधीक सुहिणी आहियां। बादशाह चवे थो इहा ॻाल्हि क़ुरान मां ज़ाहिर कर, क़ुरान खां दलील ॾे त तूं चंड खां वधीक सुहिणी आहे, वरन तोखे 3 तलाकूं आहिनि। बहलूल मां परेशान आहियां। हज़रत बहलूल थो फरमाए, बीबी साहिबा परेशान न थी। बादशाह खे चओ त अॼु सांझी जी नमाज़ तुंहिंजो इमाम न पढ़ाईंदो, मां बहलूल पढ़ाईंदुसि। ऐं निमाज़ जे अंदरि तोखे जवाब ॾींदुसि, निमाज़ जे अंदरि जवाब ॾींदुसि। बादशाह वटि माण्हू भॼंदा विया, वज़ीर सलाहकार मुंहिंजा प्यारा दोस्तो चयाऊं, बादशाह तव्हांजी घरवारी ज़ुबैदा वटि हिकिड़ो फ़क़ीर आयो आहे, चवे थो मां हिन जी परेशानी जो हल अव्हां खे ॿुधायां थो, मां हिन सवाल जो जवाब क़ुरान मां ॾींदुसि, पर शर्त ही आहे अॼु सांची जी नमाज़ अव्हां जो मौलवी साहब न पढ़ाए, मां पढ़ाईंदुसि, निमाज़ में जवाब ॾींदुसि। उहो मस्तानू वार बिखरिया प्यार मुंहिंजा
प्यारा वाह तमाम भूवन थियूं पयूं बादशाह मुसल्ले ते ध्यारियो आहे मोदी साहब पोयां बीठो आहे अल्लाह अकबर दिमाग़ शुरू थी आहे मुंहिंजा दोस्तो बुजुर्गो अलहम्द सगोरी पढ़े थो अलहम्द सगोरी खां बाद वतीन वज़ैतून वतूर सीनीन वहाज़ल बलदिल अमीन लक़द ख़लक़नल क़मर फ़ी अहसन तक़वीम त मोदी साहब पुछां लुक़मो ॾिनो न लक़द ख़लक़नल इंसान साईं वरी पढ़ियो लक़द ख़लक़न शम्स फ़ी अहसन तक़वीम मोदी साहब लुक़मो थो ॾे न लक़द ख़लक़नल इंसान फ़ी अहसन तक़वीम साईं निमाज़ जो सलाम वरायो चई बादशाह तुंहिंजो मौलवी अॻिते हलणी कोन थो ॾे असां त चऊं था त चंड सुहिणो आहे सिज सुहिणो आहे पर तुंहिंजो मौलवी थो थिए न लक़द ख़लक़नल इंसान फ़ी अहसन तक़वीम ख़ुदा पाक पंहिंजी सारी मख़लूक़ात में अगरि सुहिणो पैदा कयो आहे त इंसान खे पैदा कयो आहे तुंहिंजे चंड सिज खां तारनि खां ज़ुबैदा सुहिणी आहे रब थो चवे त लक़द ख़लक़नल इंसान फ़ी अहसन तक़वीम अगरि सूरत अता कई आहे त मूं इंसान खे अता कई आहे सुहिणो मूं बनायो आहे त इंसान खे बनायो आहे बहितरीन सूरत अता कई आहे त इंसान खे मूं सूरत अता कई आहे क़ुर थो चवे त बादशाह सिज चंड खां वधीक इंसान सुहिणो आहे खीरो खीर थी वई मुबारकबाद थी वई मिठाइयूं विराइजियूं वयूं ॾोकर पैसनि जी छूंडूं थी वयूं मुंहिंजा प्यारा दोस्तो ख़ुशीअ जूं लारूं तोड़ी वयूं त तलाक खां ज़ुबैदा बची वई आहे उन पहलून जी तो ॻाल्हि ॿुधायां अञा ॾिठे जो सौदो साईं हिकिड़ो दफ़ो रस्ते ते वेठा हुआ त छा कंदा हुआ कची मिट्टी जा ॻोढ़ा बनाए लेन ते रखंदा हुआ बादशाह हारून रशीद अची गुज़रियो कि मस्ताना ही छा वेठो करी कि बादशाह जन्नत जा माड़न बिल्डिंगूं खपनि कि जन्नत जूं मारियूं आहिनि कि हो क़ीमत घणी आहे कि 10 दिरहम बादशाह खिली हलियो वियो त मस्ताननि ते कहिड़ी महिर खड़ा वेठो रखे ॻोढ़ा मिट्टी जा ठाहे रखे चए थो जन्नत जूं महिलातूं आहिनि पर बादशाह खे ख़बर कान्हे त लिसानुल फुक़रा सैफुल्लाह अल्लाह वारनि जूं ज़ुबानूं रब जूं तलवारूं हूंदियूं आहिनि जितां ईंदियूं आहिनि वॾे हली वेंदियूं आहिनि मुंहिंजे महबूब फरमायो मुंहिंजी उम्मत जा अहिड़ा वली आहिनि जे कावड़ जी चवनि मुंहिंजा मौला सिज न उभारजां त यकीनन सिज कोन रब उभारींदो हिकिड़ो हाफ़िज़ क़ुरान हो तो हज़रत बू अली साईं कलंदर खे क़ुरान ॿुधाईंदो बू अली कलंदर खे क़ुरान शरीफ़ ॿुधाईंदो तो हिकिड़ो दफ़ो वियो पे त साईं बादशाह कलंदर असांजो सेवण वारो मिलियोसि चई हाफ़िज़ केॾां चई बू अली कलंदर खे क़ुरान ॿुधाइणो चई अॼु बू अली खे छॾ मूंखे ॿुधा मुंहिंजा प्यारा दोस्तो हे त साईं खे क़ुरान पियो ॿुधाए दुआ कयो अल्लाह से असांखे बि क़ुरान जी तिलावत नसीब फरमाए मुझे महबूब करीम फरमायो जॾहिं तव्हां क़ुरान पढ़ण लॻो त तालो बसर न खाइजो ताज़ी अहिड़ी शइ न खाइजो जंहिंमें बू हुजे साहब ने अर्ज़ कयो सोना उहो छाजे लाइ मुंहिंजे महबूब फरमायो क़ुरान सां अल्लाह जे मलाइकनि जी एतिरी मोहबत आहे जॾहिं को आलिम को सूफ़ी को अल्लाह जो बानो को हाफ़िज़ क़ुरान पढ़ंदो आहे त मलाइक चप चपनि सां लॻाए चुमियूं बि ॾींदा आहिनि क़ुरान बि ॿुधंदा आहिनि अल्लाह जो मिठड़ो क़ुरान कलंदर बादशाह चयो अॼु मूंखे ॿुधा बू अली कलंदर खे टाइम ते क़ुरान जो ॿुधाईंदो हो लाज़मी हिकिड़े टाइम ते तव्हां चांहि पीअंदड़ हूंदा उन टाइम ते न मिली त मथे में सूर पवंदो फितरी अमल आहे बू अली जो उन टाइम क़ुरान न ॿुधो साईं ते बार पइजी वियो रूहानी ग़िज़ा न मिली ॾाढा ॾुखाड़ा थिया कावरजी पिया हाफ़िज़ क़ुरान
जी जो बू अली कलंदर वटि पहुतो आहे। बू अली फरमायो हाफ़िज़ अॼु खां पोइ न अचिजांइ, सिज उभरण खां अॻु में ख़ुदा तोखे मारे। साईं बि जलाली हा साईं बख़्शल शाह वांगुरु जलाल में जो अची विया त सिज खां नाल खां अॻु में ख़ुदा तोखे मारे, तो मूंखे ॾाढो तड़पायो आहे। हाफ़िज़ सगोरो वीचारो परेशान थी कलंदर बादशाह जी दरबार में आयो। साईं क़ुरान त तोखे मूं ॿुधायो, मुंहिंजी हयाती वई। बू अली कलंदर मुंहिंजे लाइ हीअ दुआ कई आहे। साईं फरमायो हाफ़िज़ जे हो कलंदर आहे त मां बि को हारी कोन आहियां, मां बि रब जो कलंदर आहियां। कलंदर तोखे चयो सिज उभरण खां अॻु में तूं मरी वेंदे। साईं पंहिंजी टोपी लाहे ज़मीन ते रखी फरमायूं सिज लहंदो ई कोन, तोखे मौत किथां ईंदो। बादशाह कलंदर टोपी लाहे सभु ख़ुदा जे अॻियां रखी, मालिक मूंखे क़ुर ॿुधायो अथई, लिहाज़ा जे हो कलंदर आहे त मां बि तुंहिंजो कलंदर आहियां। मुंहिंजा प्यारा ॾींहुं वॾो थी वियो, माण्हू मिनतूं करण लॻा साईं ज़िद छॾियो, हाणे टोपी पायो। फरमायूं बू अली खे चओ त पंहिंजा कलमा वापसि वठे त कलंदर टोपी मथे में रखंदो। बू अली कलंदर पंहिंजा लफ़्ज़ वापसि वरिता। हज़रत बादशाह कलंदर टोपी मथे ते पाती, सिज वञी कनी खोली। लिसानुल फुक़रा सैफुल्लाह बादशाह खे ख़बर ई कान हुई, सोचे त खिलंदे हलियो वियो। पोयां बीबी ज़ुबैदा पे आई, पर अल्लाह वारनि जी मौत कद हुई। अदीबा हुई, अल्लाह वारनि जी हुबदारा हुई, जो अल्लाह वारनि जा ये कारनामा जो ॾिठा आहिनि। बहलूल ही छा बीबी साहिबा जन्नत जा महल खपनी, क़ीमत घणी आहे। चई जेको 9 लखो हार तुंहिंजे गिचीअ में लाए बहलूल खे 12 हे जन्नत जो महल खणी वञ। बीबी साहिबा देर न कई, 9 लखो हार लाए बहलूल जे कंध में विधाई। हिकिड़ो खड़ो खयाई, मिटी जो गोड़ो खणी थेले में विधाई। मुंहिंजा प्यारा शिकार तां वापसि मोटी आया। हारून रशीद बादशाह राति जो ख्वाब पियो ॾिसे त क़यामत जो ॾियारो क़ाइम थी वियो आहे। जन्नती जन्नत में वञनि पिया, दोज़खी दोज़ख ॾे वञनि पिया। जंहिं वक़्त में पाण जन्नत जे दरवाज़े खां अंदरि दाख़िल थियो आहे, महल उन महल ते लिखियो पियो आहे ज़ुबैदा मंज़िल। मलाइकनि खां पुछे थो हीअ त मुंहिंजे घरवारी जो नालो आहे? चओ हा आहे बि तुंहिंजी घरवारी जो इहो महल। अॼु ताज़ो हुन बहलूल दाना खां 9 लखे हार ते ख़रीद कयो आहे। अल्लाह साईं हुन फ़क़ीर जी ज़बान खे क़बूल करे बीबी ज़ुबैदा जे लाइ महल वक़्फ़ करे छॾियो आहे। बादशाह जी अख खुली वई। सुबुह जो मुंहुं ई कोन थो धोए त 9 लखे हार ते मुंहिंजी घरवारी वरितो आहे, मूंखे सिर्फ़ 10 रुपयनि में पे ॾिनाई, मूं ख़रीद न कयो। जल्दी जल्दी आयो बहलूल दाना वठि, अदा हिकिड़ो मूंखे ॾे जल्दी करे 10 रुपया वठि। बादशाह जॾहिं ईअं कयो बहलूल मुंहं में निहारे चवण लॻो बादशाह हारून तकड़ न कर, तकड़ न कर, क़ीमत पुछ, क़ीमत पुछ। जे साईं क़ीमत तो कल्ह 10 रुपया ॿुधाई, अॼु खणी 20 हूंदी, अॼु 30 हूंदी, 50 हूंदी। न न न न, कल्ह अण ॾिठे जो सौदो हो, राति अखियुनि सां ॾिसी आयो आहे। कल्ह अण ॾिठे जो सौदो हो, वठी वञे हा त 10 रुपयनि में जन्नत मिले हा, पर राति अखियुनि सां ॾिसी आयो आहे। हाणे उहा क़ीमत कान्हे। हाणे चई बादशाही जो बादशाह आहे, उन कुर्सीअ ते मूंखे विहार, तूं मुआरे हाल में अच त पोइ तोखे महल मिलंदो। त अण ॾिठे जो जेको सौदो आहे उनजो मज़ो ई ॿियो आहे। रब जेके